ज़िक्र कंदासीं अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जे हवाले सां त शेख रशीद अहमद सेनेट चूंडुनि लाइ नामज़दगी फॉर्मनि में तब्दीलियुनि ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। संदसि चवणु आहे त नामज़दगी फार्म में शहरियत, क़ौमियत ऐं मिल्कियत समेत 19 शिकूं तब्दील कई वियूं आहिनि। हुकूमती चालाकी सां उहे कम करे पई। इस्लामाबाद हाई कोर्ट में सेनेट चूंडुनि लाइ नामज़दगी फॉर्मनि में तब्दील ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराइण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद अहमद चयो त उन सेनेट चूंड लाइ नामज़दगी फॉर्मनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। उन चयो त नामज़दगी फॉर्म में शहरियत, क़ौमियत ऐं मिल्कियत समेत 19 शिकूं तब्दील कई वियूं आहिनि। शेख रशीद जो वधीक चवणो हो त हुकूमती चालाकी सां उहे सभु कम करे रहिया आहिनि। संदसि चवणो हो त हुन रुॻो 9 शिकनि जे हवाले सां अदालत में दरख़्वास्त कई आहे। शेख रशीद चयो त हू सेनेट चूंडूं रोकाइण नथा चाहिनि। हुन चयो त ख़त्म नबूअत वारो मामिलो बि अवामी मुस्लिम लीग ई उथारियो हो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो त पार्टियूं सियासी ज़िम्मेवारियूं पूरियूं कनि थियूं ऐं नई सम्झनि थियूं। शेख रशीद वधीक चयो त हू चाहिनि था अवाम खे अॻवाननि बाबति हक़ीक़तुनि जी ख़बर पवे।